अंधा उंधा वेज खल कुजाड़ा खाइए, असां दुखी दिल में तू थो प्यारे पेज, सूरी जनी सेज मरण तन मुशाहिदो। लतीफ़ जी लतीफ़ महफ़िल में सभिनी खे भलीकार। ख़ुदा जे हबीब जो ख़ुदा जे लीडर जूं उहे ॻाल्हियूं अणखुट ऐं ख़ूबसूरत ॻाल्हियूं सॼी ज़िंदगी वेठा कंदासीं त ज़िंदगियूं खुटी वेंदियूं, उहे ॻाल्हियूं कोन खुटंदियूं। पर उहे ॻाल्हियूं जंहिंजो असांजी ज़िंदगी सां तालुक़ु आहे, असांजी ज़िंदगी सां वास्तो आहे जिन ॻाल्हियुनि जो, उन्हनि खे हासिलु करण में या उन्हनि खे सम्झण में देरि न कजे। छो त जेका ज़िंदगी आहे उहा एॾी वॾी न आहे, एॾी घणी न आहे, तमामु थोरी आहे। त उन में जेको सिस्टम आहे असांजो या जेको माहौल आहे, उन में असां माण्हुनि खे जेतिरो ज़ोर जंहिं ॻाल्हि ते ॾियणु खपंदो हो, को निज़ाम ठाहिण ते, को सिस्टम ठाहिण ते, का ख़ूबसूरत धरती ठाहिण ते, उहा ॻाल्हि असांखे विसरी वई। असांजो हींअर सॼो जेको ज़ोर आहे, हालतूं अहिड़ियूं सोढ़ियूं थी वियूं आहिनि ऐं माण्हू एॾो सोढ़ो थी वियो आहे जो उहो सॼो जेको ज़ोर आहे माण्हुनि जो, उहो उन पेट खे भरण ते लॻाए थो। पोइ बि जेको आहे सो माण्हू जो माशी मसइलो हल कोन थो थिए ऐं माण्हू पंहिंजी ज़ात में ॼण फासी पियो आहे। उहा ज़िंदगी जूं ख़ूबसूरतियूं, उहा ज़िंदगी जा मज़ा, जिन जो तालुक़ु, जिन जे लाइ माशी तरक़ी, जिन जे लाइ माशी डोड़क तमामु ज़रूरी आहे, पर उहा जेतिरी ज़रूरी आहे उनखां वधीक असां सभु सलाहियतूं उन जे लाइ इस्तेमालु करे छॾियूं ऐं उन खां पोइ उनजो नतीजो छा निकितो त उहा जेका असांजी रूह जी जेका दुनिया हुई, अंदरि जी जेका दुनिया हुई, जंहिंजे वसीले हीअ सॼी दुनिया सुहिणी थियणी हुई, हीअ सॼो माहौल सुहिणो थियणो हो ऐं इनकलाब अचिणो। असल ॻाल्हि इहा त माण्हू जी जेका अॼु जी ज़िंदगी आहे, कल्ह जी ज़िंदगी जी भेट में अॼु जी ज़िंदगी में जेकॾहिं इनकलाब न आहे त पोइ उहो माण्हू बीह रहियो। जेकॾहिं असांजी अॼु जी जेका ज़िंदगी आहे, इन में असीं को इनकलाब नथा आणियूं, का तब्दीली नथा आणियूं, ही कैमराऊं, ही इंटरनेट, ही जेके इंस्ट्रूमेंट, ही जेके असीं ॾिसूं था हींअर, इहे हिकिड़े ॾींहं में न ठाहिया। ऐं सुभाणे असांखे छा करिणो आहे, असांजो जेको साइंसदान आहे, असांजो जेको आलिम आहे, उहो इन्हनि शयुनि में जेके तब्दीलियूं आणणियूं आहिनि, जेको इनकलाब आणणो आहे, इहो असांजो हाणे कमु आहे। तीअं जेका माण्हुनि जी जेका समाजी ज़िंदगी आहे, माण्हुनि जी जेका रूहानी ज़िंदगी आहे, जेका माण्हू खे जानवर खां ऐं इंसान जे विच में संदो पैदा थी करे, उहा ख़ूबसूरत ज़िंदगी जेका आहे उहा इल्म जे वसीले ठही सघे थी। माण्हुनि जी उहा जेका ज़ात आहे, उहो जेको माण्हुनि जी ज़ात ख़ूबसूरत हुअणु, इहो माण्हू जो हक़ बि आहे, इहो माण्हू जो फ़र्ज़ु बि आहे ऐं इन खां वॾो ॿियो को बि क़दुरु कोन्हे को। ख़ुदा हर इंसान खे रूह ॾिनो आहे, हर इंसान खे नफ़्स ॾिनो आहे, हर इंसान खे अलाह साईं हीअ जेका अंदरि जी शक्ति ॾिनी आहे जेका, ऐं उहा अंदरि जी जेका शक्ति आहे, हाणे उहो माण्हू जो जेको तारफ़ ठाहे थी, हीउ माण्हू सुठो आहे, हीउ माण्हू ख़राबु आहे, उहो अमलनि मां साबित थींदो ऐं अमलनि खे जनम केरु थो ॾिए, इल्मु थो ॾिए ऐं उहो जेको इल्मु आहे उहो असांजे रूह जी शिकिल आहे। लतीफ़ साईं इनकलाब जे बारे में छा थो फ़रमाए, इनकलाबी माण्हुनि जे बारे में छा थो फ़रमाए, उहो इनकलाब जे बारे में जेके माण्हू आहिनि उन्हनि जा किरदार कीअं थो चिटे, तफ़सील सां त उन्हनि ते पिया ॻाल्हाईंदासीं। पर हुज़ूर साईं क़ुर जे हवाले सां, हे अलाह जे हवाले सां जेके जीअं असां सां मुखातिबु आहे, इनकलाब जे बारे में, हिन सोसाइटी में इनकलाब, माण्हुनि जी ज़िंदगी में इनकलाब जेको आणे थो, उन इनकलाब जे बारे में असां सां जेके ॻाल्हियूं करे थो, उहे ॻाल्हियूं तव्हां सां करियां थो ऐं तव्हांखे अचनि बि थियूं ऐं तव्हां पढ़ियूं बि हूंदियूं। वरी बि हिननि ॻाल्हियुनि ते पढ़ो, हिननि ॻाल्हियुनि खे पढ़ो, हिननि ॻाल्हियुनि खे सम्झो ऐं गौर करियो। लतीफ़ साईं कहिड़ी ख़ूबसूरत ॻाल्हि कई, अघी अघाई रंज प्रिया खे रसियो, चखियमि चङाई सोढ़ांगे सूरियता, अंधा उंधा वेज खल कुजाड़ा खाई, असां ॾुखी दिल में तूं थो प्यारी पेज, सूरी जनी सेज मरण तन मुशाहिदो। जिन माण्हुनि जे लाइ सूरी सेज आहे, तफ़सील सां ॻाल्हाईंदासीं, तमामु घणो वक़्तु लॻंदो
ऐं ज़रूरु इन्हनि बेचनि ते ॻाल्हाईंदासीं त उहो कहिड़ो वक़्तु थो अचे, उहा कहिड़ी सूरत हाल थिए थी जो माण्हू खे सूरी सेज लॻे थी ऐं ख़ुशी सां माण्हू मौत क़बूल करे थो। उहो कहिड़ो अमल आहे, सूरी सॾु करे। सूरीअ सॾु थियो का हलंदी जहिड़ियूं। उहे माण्हू जिन माण्हुनि खे ख़ुदा चयो त ख़ुदा जे लाइ जंग करणी आहे, उहे जंग ते निकिरी पिया, पाण बि निकिरी पिया ऐं ॿियनि खे बि ललकारींदा था अचनि, ॿियनि खे बि पुकारींदा था अचनि त सूरीअ सॾु थियो, मौत जो सॾु थियो आहे। माण्हू भत जे सॾ ते त वेंदो आहे, माण्हू ख़ुशियुनि ते बि वेंदो आहे, शादियुनि जे सॾ ते बि वेंदो आहे, पर हीउ कहिड़ो सॾु आहे? माना त इहो बि को अहिड़ो मौक़ियो, अहिड़ो को वेरो अचे थो जंहिंमें के हमला था थियनि, जंहिंमें को वॾो को ख़तरो आहे, सोसाइटी खे ख़तरो आहे, उते ई वॾो सॾु थो थिए। उन लाइ लतीफ़ साईं चवे थो त सूरीअ सॾु थियो हलंदी का जेॾियूं, वञणु तन पियो नालो नींहुं ॾिननि जे। सूरी सॾु करे उभी आशिक़नि खे। ही सूरी, ही मौत, ही इनकलाब, ही जेका जदोजहद आहे उहा कंहिंखे सॾु थी करे? उभी आशिक़नि खे बीठी थी सॾु करे। उथे सद सिकण में त कंहिं पेर परे, चए त अथई सद सिकण में त कह पेर परे, सिसी धार धरे पुछज पोइ परी तणो। सूरीअ मथे सेण कहिड़े लेखे सनर। सूरीअ ते चढ़ियो बीठो आहे, खिले थो पियो। ही मौत खे ख़ुशी सां जेको आहे सो पंहिंजे भाकरनि में थो भरे। ही शानाए थो मौत हुन ॾिठो आहे। सूरीअ मथे सेण कहिड़े लेखे सनर आहे। जेलां लॻा नेण त सूर्या ई सेज थी। जॾहिं उहे महबूबनि जा उहे नेण लॻा, महबूबनि जूं उहे ॻाल्हियूं लॻियूं, महबूबनि जो उहो नज़रियो लॻियो मिलियो, त उहा सूरी जेका आहे सा उहा सेज थी वई। हाणे अचो त ख़ुदा जे रसूल खां इनकलाब जे बारे में पुछो त ख़ुदा जो रसूल इनकलाब जे बारे में छा थो चवे। उन में हवाला हू कंहिंजा थो ॾिए, ख़ुदा जा हवाला ॾिए थो। ऐं उहे सभु शयूं रक़म थियल आहिनि, इन में को बि शक कोन्हे, न फिॾ न फेर आहे। ख़ुदा जो रसूल फरमाए थो, आऊं जो तव्हांखे हेॾे वेसाह ऐं यकीन सां चवां थो त हक़ नेठि सोभारो थींदो ऐं तव्हां बिल्कुलु तबाह ऐं बर्बाद थी वेंदो। इहो उन करे जो मूंखे ख़ुदा ते मुकमिल भरोसो आहे। ख़ुदा जे मकाफ़ात वारे कानून खां केर बि भॼी ऐं बची कोन सघंदो, छो त हर अमल जो रद्द अमल त हर हाल में थियणो आहे। इंसानी अमलनि जा नतीजा अॻियां अची बीही रहंदा, हिन दुनिया में बि त ईंदड़ दुनिया में पिणु। उन करे आऊं तव्हांखे जे इनकलाब खां आगाह थो करियां, उहो ज़रूरु ईंदो। इहो त हिकिड़ो आम हिकिड़ो साइंस जो कानून बि आहे त एवरी एक्शन हैज़ रिएक्शन इक्वल एंड अपोजिट। हीउ थर्ड लॉ ऑफ मोशन नंढड़ा ॿार बि ॼाणनि था। हीउ जेको ख़ुदा जो जेको मकाफ़ात जो कानून आहे उहो केॾो सोलड़ो आहे। असां वटि जेका सिंधी ॿोली में हिकिड़ो पहाको आहे, जेको पोखींदो सो लड़ंदो, एज़ यू सो सो शैल यू रीप। माना हीउ सॼो जेको मकाफ़ात जो जेको अमल आहे उहो इन ते बीठल आहे त तव्हां जेकी कुझु कंदो उनजो उहो नतीजो निकिरंदो ऐं उहा तव्हांजी तक़दीर हूंदी। माना तव्हां जेको बि अमल करियो था, तव्हां जेको बि इरादो करियो था, हा जेकॾहिं सुठो इरादो करियो था त उनजो सुठो नतीजो निकिरंदो ऐं ख़ुदा उन ते सुठो ठपो आणी छॾींदो, उहा तव्हांजो सुठी तक़दीर हूंदी। पर जेकॾहिं तव्हां अमल ख़राबु कयो आहे, तव्हां कांडेरा पोखिया आहिनि, तव्हां गुलाब कोन चूंडींदव। जेकॾहिं तव्हां नफ़रतूं कयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां झेड़ा कया आहिनि तव्हां पाण, जेकॾहिं तव्हां मुनाफ़क़तूं कयूं आहिनि, जेकॾहिं तव्हां जेके ठाह कया आहिनि या जेके उहिदो पैमान जेके कया आहिनि उहे ग़लति तरीक़नि सां कया आहिनि ऐं उहे निभायो नथा, त उनजो नतीजो बिल्कुलु ग़लति निकिरंदो। इहो ख़ुदा जो अटल कानून आहे। ख़ुदा जो रसूल इनकलाब जे बारे में फरमाए थो ऐं कंहिंसां मुखातिबु आहे। हीअ न रुॻो मुस्लमाननि सां मुखातिबु, मुस्लमान जॾहिं कोन हुआ तॾहिं पाण उनखां अॻु में जेके बि माण्हू हुआ, उहो यहूद हुआ, निसारा हुआ, ईसाई हुआ, हिंदू हुआ, जेके बि हुआ उन सभिनी सां मुखातिबु। ऐं अॼु असीं जिन माण्हुनि वटि हेॾो वॾो किताबु आयो, जिन माण्हुनि ते हेॾी वॾी ड्यूटी अची वई, असीं बि अहल किताब थी वियासीं, असीं बि उन्हनि माण्हुनि सां गॾिजी वियासीं। जेकॾहिं असां दुनिया में किथे बि अमल कयो आहे, किथे बि आहे ख़ुदा जी बादशाही, उहा मोहम्मद जी बादशाही असां क़ाइमु करे ॾेखारी आहे, पोइ त ईअं सम्झो त उहे मुस्लमान बि ज़िंदा आहिनि, उहो इस्लाम बि अॼु ज़िंदा आहे ऐं उहो इस्लाम अॼु बि हिन सॼी दुनिया ते जेको आहे सो फ़तेह हासिलु कंदो। उहो जौहर में त क़ुर में मौजूदु आहे, उहो नज़रिये में मौजूदु आहे ऐं ॿिया तमामु सुठा जेके उनखां पोइ जेके नज़रिया आया आहिनि
उन में जेके सुठियूं ॻाल्हियूं आहिनि उहे बि उन जूं आहिनि। ऐं अॼु बि जेकॾहिं तव्हीं असीं जेकॾहिं सुठियूं ॻाल्हियूं सुठा नज़रिया जेकॾहिं क़ाइमु करे सघूं था, गोइटे ते इहा ॻाल्हि थो करे त अॼु बि जेको मुहम्मद जो जेको निज़ाम आहे, उनजो जेको दीन आहे, उहो नाकाम नथो थी सघे। अॼु बि जेकॾहिं इंसानु गोइटे जर्मन जो तमामु वॾो माण्हू आहे, जीअं असांजो शाह आहे, तमामु वॾो माण्हू आहे, हू बि उन्हनि जो तमामु वॾो माण्हू आहे जेको इहा ॻाल्हि करे थो त माना अॼु बि उहो ख़ुदा जो जेको कानून आहे इंसान ज़ात जे लाइ रहमत आहे। ऐं अॼु बि जेकॾहिं असीं को नओं नज़रियो खणी ईंदासीं इंसान ज़ात जे आज़ादगी, उनजे छुटकारे, उनजे ख़ुशहाली जे लाइ, त असांखे हिन इस्लाम सां ॻाल्हाए पोइ अॻिते हलिणो पवंदो, हिन क़ुर सां ॻाल्हाए पोइ हलिणो पवंदो। माना अंदाज़ो लॻियो त माना हिननि माण्हुनि खे बि एॾो वेसाह हो हिन क़ुर ते। ऐं अॼु असां उहो क़ुर जादू फीणे जो किताबु करे छॾियो, उनखे इस्तिखारा जो किताबु करे छॾियो। माना असां उन किताब ते अमल करण जे बजाए, उन कानून ते अमल करण जे बजाए असां उनखे कोर्टनि में रुॻो कूड़ा कसम करण जे लाइ इस्तेमालु कयूं। जेकॾहिं अदालतूं, ही अदालती इदारा, ही जज, ही हाकिम ऐं ही वकील जेकॾहिं चाहिनि था त मुल्क में इंसाफ़ थिए, सभिनी खे हक़ मिलनि ऐं अदुल थिए, इंसाफ़ थिए, त सभ खां पहिरीं जेको क़ुर जो जेको कानून आहे, जेको असां ग़लति इस्तेमालु था कयूं, कूड़ा कसम करण लाइ इस्तेमालु था करियूं, इनखे कानून जी शिकिल ॾियो। हीअ असां हलूं जेका सो काफ़रनि जे कानून ते था, उन में तमामु घणियूं चङियूं शयूं बि हूंदियूं, असीं उन्हनि ते बि अमल कोन था करे सघूं। पर हीउ जेको तमामु सादड़ो जेको कानून आहे ख़ुदा जो, ऐं उन ख़ुदा जे सादड़े आसान कानून ते असीं अमल त करे ॾिसूं, उन ते जज अमल करे ॾिसे, उन ते वकील अमल करे ॾिसे। वकालत करणी उनजी आहे जेको मज़लूम आहे, ज़ालिम जी वकालत करणी कोन्हे का, कंहिंखे बि कोन्हे करणी, इहो ख़ुदि ज़ुल्म आहे। असां वटि हिते असीं सभई जेके माण्हू आहियूं, हीअ जेके बि हाकिम आहिनि या जेके जज आहिनि, जेके चङायूं पैदा थी पियूं आहिनि, अकुलु पैदा थी पियो आहे, इहो होश हवास अची वियो आहे, त शुरूआति करे ॾिजे त उहो कानून लागू कजे जेको कानून ख़ुदा जो आहे। ऐं ख़ुदा जो कानून उहो आहे जेको सभिनी इंसाननि जे फ़ाइदे जो आहे, ऐं उन में अदुल आहे, उन में इंसाफ़ आहे, उन में एहसान आहे। उनखे असीं पंहिंजी ज़िंदगी ते बि लागू करियूं। हीउ पंहिंजो जेको आइन ऐं मंशूर आहे, जेको असीं पार्लियामेंट में वेही ठाहियूं था, उनजो जेको जोहर आहे, उनजा जेके उसूल आहिनि, उहे हुअणु खपनि जेके क़ुर में आहिनि, उहे कानून हुअणु खपनि जेके ख़ुदा जा आहिनि, उहे कानून जंहिंजे लाइ दुनिया वाझाए थी, वक़्तु न वञायो। हीअ सॼी दुनिया तव्हांजी रहनुमाई में ईंदी, जेकॾहिं न त जॾहिं बि दुनिया हिन कानूननि ते अमल कयो त दुनिया खे तव्हांजे हिन कानून जे पुठियां हलिणो पवंदो, ऐं तव्हीं वरी ईअं ई ग़ुलाम थी वेंदा जीअं अॼु असीं पंहिंजे जज़्बनि जा ऐं मफ़ादनि जा ग़ुलाम थी वियासीं। त अचो ॿुधूं ख़ुदा छा थो फ़रमाए, ख़ुदा जो नबी छा थो फ़रमाए। ऐं उहो क़ुर अॼु बि सभिनी दुनिया जे ॿोलियुनि में मिले थो, हिकिड़ो ई क़ुर आहे, ऐं पढ़ी वठो ख़ुदा जो क़ुर छा थो फ़रमाए। ख़ुदा जो नबी फ़रमाए थो, तव्हां छा था चओ त जे उनखे अचिणो आहे त पोइ जल्दी छो नथो अचे? इहो उन करे जो तव्हां ख़ुदा जे उन कानून खां अणवाक़ुफ़ आहियो। अमल ऐं उन जे नतीजे में हिकु विथी हूंदी आहे, जंहिंजे ख़तमु थियण खां पोइ नतीजा महसूस शिकिल में अॻियां अचनि था। जॾहिं ही मोहलत जो वक़फ़ो ख़तमु थी वेंदो आहे त पोइ उन अंजाम ऐं नतीजे ज़ाहिर थियण में हिकु घड़ी जी वेरम बि कान थींदी आहे ऐं न का थींदी, छो त मूंखे पाण ख़बर कान्हे त उहो विचो अरसो कहिड़ो डिघो आहे। उन करे आउं नथो चई सघां त उहा घड़ी कॾहिं ईंदी, इहो त रुॻो ख़ुदा थो ॼाणे। अवल अला अलीम आला आलम जो धणी ख़ुदा जो रसूल थो फ़रमाए त इहा मूंखे ख़बर न आहे, मूंखे रुॻो इहा ख़बर आहे त मूंखे हक़ जे लाइ विढ़णो आहे, मूंखे बातिल सां विढ़णो आहे। मूंखे सॼी ज़िंदगी हिन ख़ुदा जे हिन निज़ाम क़ाइमु करण में जेको आहे वक़ुफ़ करणी आहे। ऐं थी सघे थो, ख़ुदा जो रसूल फ़रमाए थो, थी सघे थो त उहो ओॾड़ो हुजे। मूं तव्हांखे ग़लति ऐं सही जो संदो ॿुधाए छॾियो आहे। हुन असांखे लीक कढी ॾिनी आहे, उहा इनकलाब जी घड़ी ज़रूरु ईंदी, उहा घड़ी जे मुंहिंजे मुठ में हुजे हा, उहा घड़ी जे मुंहिंजे मुठ में हुजे हा त हेसि ताईं ॻाल्हि हिकिड़े पासे थी वञे हा। पर मूंखे अजब आहे त तव्हांखे उनजी एॾी तकड़ छो आहे। उन मोहलत वारे वेरे में बि तव्हांखे जियापे जो सामान मिलंदो रहंदो, पर तव्हांजो अंत जहनम जी तबाही आहे। ख़ुदा फ़रमाए थो त हीअ जेके काफ़र आहिनि या हीअ जेके ज़ालिम आहिनि, हीअ जेके फासिक जेके माण्हू आहिनि, उन्हनि माण्हुनि खे सज़ाऊं ज़रूरु मिलंदियूं,
उहे माण्हू सुभाणे ज़रूरु तबाही ॾांहुं वञनि पिया, उहे ज़रूरु वेंदा, पर उन विचे अरसे में हुननि माण्हुनि खे मानी ज़रूरु मिलंदी, उन्हनि माण्हुनि खे घरु मिलंदो, उन्हनि माण्हुनि खे, ऐं उन्हनि माण्हुनि खे इल्मु बि ॾींदा रहो, हिदायतूं बि कंदा रहो उन्हनि माण्हुनि खे, उन्हनि माण्हुनि जी रहनुमाई बि कंदा रहो। लतीफ़ साईं तमसीली तौर ते केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि कई त थिड़की पसी थोक तिरकी तकबर में पई। हीअ लीला पंहिंजो हक़ु विञाए छॾियो, पंहिंजो मुड़ुसु कौरू जे हवाले करे छॾी, रुॻो हार जे करे। हुनखे इहो हथु हो, हुन पंहिंजो पाण खे ॾाहो ते सम्झो त आउं हार बि खटे वेंदुसि ऐं पंहिंजो जेको मुड़ुसु आहे, पंहिंजो जेको बादशाह आहे, उहो बि खटे वेंदुसि। पर हुनखे नतीजे जी ख़बर न हुई। थिड़की पसी थोक, थोक ॾिठई, हार ॾिसई, थिड़की पई, तिरकी तकबर में पई, वॾाई कयईं, अचो अचो अॻिली। नतीजो निकितो, हारजी वई, मुड़ुसु विञायई, बादशाही विञायई, ऐं सॼो लोक छा थो चवे, अचो अचो अॻिली, चए लीला खे लोक। सॼी लीला खे लोक थो चवे, माण्हू था चवनि त ज़ुल्म करे छॾियई, पंहिंजो नुक़सानु करे छॾियई। अला ॾाही मथियां, पोइ माण्हू पछताए थो, अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि। हीअ जेके गुरूर वारियूं जेके आहिनि, हीअ जेके हथ वारा जेके माण्हू जेके आहिनि, उन्हनि खे ज़रूरु नतीजो मिले थो। अला ॾाही मथियां ॾाहियूं ॾुख ॾिसनि, मूं से मूं पिरनि भोराई में भाल कयो। भोराई में माण्हू सचो हूंदो आहे, ऐं जेको माण्हू सचो आहे, उहो माण्हू सचे राह ते हले थो त उनजो नतीजो जेको आहे सो सही निकिरे थो। पर जेको माण्हू सम्झे थो त न आउं ॾाहो आहियां, पोइ ॾाहो कांग जेको आहे सो ॿिटंगो फासंदो आहे। जीअं इंसानु हींअर जेको आहे सो फाथो पियो आहे, चाहे थो त आउं हीउ जेको आहे ज़ाती मफ़ाद बि हासिलु करियां, इज्तिमाही मफ़ादनि जे लाइ त माण्हू सोचे ई कोन थो, रुॻो आऊं 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 असीं जन हमेशह हूंदो, तनी खे भूंदो लॻो आहे। लतीफ़ चए हीअ ॾाढी ॾुखी ॻाल्हि आहे, ॾाढी चवंदे बि ॾाढी तकलीफ़ थी थिए, पर इहा ॻाल्हि भूंडे जी माना इहा आहे त उन्हनि माण्हुनि खे तकलीफ़ थींदी। छो त लानत जी माना ई इहा आहे विछोड़ो, जुदाई, अलहदगी, दूरी। ऐं आउं सम्झां थो त इन खां वधीक ॿियो को बि अज़ाब कोन ठहियो आहे। अचो त ॾिसो त ख़ुदा जो रसूल ऐं ख़ुदा ऐं ख़ुदा जो क़ुर उन इनकलाब जे बारे में छा थो चवे, जिन इनकलाब जे लाइ हीअ सॼी सोसाइटी ख़्वाबु ॾिसंदी रही आहे, ऐं सुठा माण्हू पंहिंजा सिरड़ा ॾेई विया हलिया। ऐं अॼु बि जेकॾहिं कंहिं माण्हू जे अंदरि को तिरवरो बचियो आहे त उन इनकलाब खे खणी वठो जेको तव्हांजो इंतज़ारु थो करे। पर हीअ माण्हू एतिरो इंतज़ारु छो कनि? इंसान जी तकड़ ऐं जल्दबाज़ी जो इहो हाल आहे जो जॾहिं उनखे का तकलीफ़ थी पहुचे त रड़ियूं करे ख़ुदा खे पुकारे थो, पर जॾहिं मथां मलाल लही थो वञे त वरी ओड़े जा ओड़ा ऐं वरी वतंदा नांगनि जे ॿिरनि में हथु विझंदा। पर अलाह जो कानून जी रिथाबंदी में तव्हां खां तेज़ आहे। उन मक़सद लाइ मुक़ररु कयल संदसि कुवतूं, तव्हां जूं तदबीरूं ऐं हरकतूं रिकॉर्ड कंदियूं रहनि थियूं। उन करे तव्हांजो हिकमत अमलियूं ख़ुदा जे अॻियां ज़ाहिर ऐं चिटियूं आहिनि जेके संदसि गिरफ़्त खां ॿाहिरि वेही न सघनि। असांजो माण्हू अॼु बि छा थो करे, सॼो ॾींहुं ॾोह करे थो, ऐं पोइ जेको टाइम मिले थो ॾोहनि खे लिकाईंदो रहे थो। असीं ॾोहनि खे केतिरो ॾींहुं लिकाईंदासीं? अबे खां लिकाईंदासीं, अमा खां लिकाईंदासीं, भाइरनि खां लिकाईंदासीं। वरी ॿाहिरि जेके वीडियो भरिजनि थियूं पियूं, हीअ माण्हू ॾिसनि था पिया, अखियुनि ॾिठा जेके शाहिद आहिनि। जॾहिं पुलिस अची कड़कंदी त उन खां पोइ तव्हां केॾांहुं वेंदा? हीअ ॻाल्हि लिके कान थी, असीं लिकी कोन था सघूं। लतीफ़ साईं फरमाए थो त मणीअ मथे मोहिजी। असीं माण्हू हिन दौलत ते मोहिजी पिया आहियूं, हिन मणीअ ते मोहिजी पिया आहियूं। इहा दौलत त कुझु बि कोन्हे का, इहा त उअई तव्हांजे लाइ आहे। तव्हां एॾी हबत छो कई आहे? तव्हीं छो था तकड़ करियो? मणीअ मथे मोहिजी चरियो चित थियो। इंसान खे संभाले थो, सम्झाए थो इंसान खे तोखां कहिड़ियूं ग़लतियूं थियूं। हीअ लीला खे लतीफ़ सम्झाए थो। लीला लतीफ़ जे ज़माने में त कान हुई, पोइ लीला उन ज़माने में कंहिंखे थो सम्झाए? उन ज़माने में बि असांखे हिते सम्झायो, अॼु बि असांखे थो सम्झाए, ऐं असांखे अॼु होश करणु खपे। हीउ वक़्तु वरी न ईंदो। लतीफ़ आहे, उनखे त दुआम आहे, उनखे बका आहे, ख़ुदा आहे, उहो सदाईं रहंदो। असीं तव्हीं न रहंदासीं, इहो ॾुख रहिजी वेंदो हलियो। असीं तव्हीं जो गॾिजी पिया आहियूं, ऐं हीउ जेको ख़ुदा जो कलाम आहे, असीं इन सां गॾिजी पऊं, ख़ुदा जा रफ़ीक थी पऊं। ख़ुदा में कंहिंखे बि शरीक न करियूं, पंहिंजो पाण खे बि शरीक न करियूं, पर ख़ुदा जा रफ़ीक बणिजी पऊं। जीअं हू चवे थो तीअं करियूं। जे तूं थिए अलाह जो त आलम सभु संदो, जे तूं थिए अलाह जो त आलम सभु संदो। मन लहल मौला फलहल कुल, पिरनि पाण उतोए,
पोइ चए थो कपर कीन कंदो वाह लहरनि गॾियो, पोइ ख़ौफ़ ख़तरा पोइ ख़तमु थी वेंदा हलिया। मणीअ मथे मुंहुं विझी चरियो चित थियो हारी किने होॾ मां उॼाड़ो सरियो आहे। हीउ जेको तव्हीं ज़िद करे वेठा आहियो, हीउ जेको बदकारियूं करण ते ज़िद करे वेठा आहियो, हीउ ग़लति कमु करण ते ज़िद करे वेठा आहियो, उन मां तव्हांखे छा सरियो आहे जो अॻे तव्हांखे सरंदो? चए थो अॻे ई अंग विघो, अॻे ई असीं ग़लतियूं करे वेठा आहियूं, अॻे असीं पंहिंजो नुक़सानु करे वेठा आहियूं। लीला अॻे बि ग़लतियूं करे वेठी हुई। इहो वरी किसो आहे, मौक़ो मिलियो त लीला जो किसो जॾहिं पढ़ंदासीं या उन ते ॻाल्हाईंदासीं त उन में उनजो अॻु जी ज़िंदगी बि अची वेंदी हली ऐं पोइ जी ज़िंदगी बि अची वेंदी हली। अॻ ई अंग विघोए ते आयो ई ॾऊं ॾुहाग जो, हीउ जेको विछोड़े जो ई ॾुहाग जो जेको तोखे अंग अची वियो हलियो ऐं जेको ॾऊं अची वियो, हीअ जा तोखे बाहि लॻी वई, हीअ जेका तोखे जुदाई मिली वई हली, इहो इन जे करे अची वियो हलियो त तो सिरायो कोन, तो ग़लति कमु कयो। ख़ुदा जो नबी फरमाए थो इनकलाब जे बारे में, जेको इनकलाब अॼु सॼी दुनिया में लाइ जी सूरत में पचे थो पियो, उन सां गॾोगॾु ख़ुदा जो नबी फरमाए थो, उन सां गॾोगॾु तव्हांखे आउं इहा ॻाल्हि बि ॿुधाइणु घुरां थो त न तव्हां खां पुछाणो थींदो त असां छा पे कयो ऐं न इहे असां खां सुवालु थींदो त तव्हां छा पे कयो। हर माण्हू पंहिंजनि अमलनि जो पाण ज़िम्मेवार आहे, हर को पंहिंजी सज़ा पाण लोड़ींदो, पर फ़र्ज़ु करियो त तव्हां जीअं चाहियो था त असां न हुजूं ऐं ख़ुदा मूंखे ऐं मुंहिंजनि साथियुनि खे मारे बि छॾे, या असांखे पंहिंजनि भाकुरनि में भरे ऐं पंहिंजी रहमत जो मींहुं वसाए त उनजो तव्हांजी सिहत ते कहिड़ो असरु थींदो। तव्हां उन तबाही खां कॾहिं बि बची न सघंदो जेका तव्हांजे ग़लति रविश ऐं हरकत जे करे तव्हांजे मथां लठ खणे बीठी आहे। इहा त तव्हां ते मरिजी वई, तव्हां हरू भरू था विढ़ो ऐं विछड़ो। हिते त सभई फ़ैसिला अमलनि जे मुताबिक़ थियनि था। केॾी ख़ूबसूरत ॻाल्हि करे वियो हलियो, मधियूं कंदे मान कॾहिं कनी न कया, मठियूं जन जे मन में से हॾ थिया हैरान, चङियूं जन जे चित में से हॾ न थिया हैरान, बुरा थिया बहिरान ॿेड़ो भुगन ॿार में, जे जन जा गुमान सही थियनि साम्हूं। ख़ुदा जो रसूल फरमाए थो, तव्हां चओ था त आऊं पाण ॻाल्हियूं घणे ख़ुदा जे नाले में तव्हांखे थो ॿुधायां। माना इहे ॻाल्हियूं, इहे इल्ज़ाम ख़ुदा जे रसूल खे उन ज़माने जे माण्हुनि चया हुआ। हिकिड़ी तहरीक आहे, हिकिड़ो चिटो हिकिड़ो नक्शो चिटियल आहे ऐं तव्हीं बि जॾहिं इहो सफ़रु शुरू कंदो, असीं बि जॾहिं इहो सफ़रु चिटो कंदासीं त ईअं माण्हू ॻाल्हियूं कंदा, पर हाणे ॻाल्हियूं करे वक़्तु विञाइण जी ज़रूरत न आहे। मोहबती मेड़े ॻोठ ॿधिजे हिकिड़ो, सुठा माण्हू जेके आहिनि उहे पाण में गॾिजी पओ, पोइ सुभाणे इहे सभई माण्हू जॾहिं नतीजा ॾिसंदा त सभई माण्हू तव्हां सां गॾिजी पवंदा। हीअ हिकिड़ी ख़ूबसूरत माण्हुनि जी हिकिड़ी तंदीम आहे जेका ख़ुदा पाण ठाहे थो पियो, उहा ठहणी आहे, रुॻो असांखे पहल करणी आहे, असांखे अॻु करिणो आहे। ख़ुदा फरमाए थो त उन ॾिस में तव्हां ख़ुदा जे अटल कानून खे सदाईं साम्हूं रखो, छो त कूड़ ऐं ठगी करण वारे खे कॾहिं बि कामयाबी नसीब कान थींदी। उन करे मुंहिंजो प्रोग्राम जो अंजाम ख़ुदि ॾसींदो त मूं सच ते चयो या कूड़। माना दलील कहिड़ो थो रखे ख़ुदा जो रसूल, ऐं ख़ुदा जो क़ुर दलील कहिड़ो थो रसे त मूं जेके ॻाल्हियूं कयूं, मूं जेको प्रोग्राम ॾिनो हो, उनजो अंजाम जेको आहे उहो मुंहिंजो जेको नतीजो आहे उहो तव्हांखे ॿुधाईंदो त मूं जेके ॻाल्हियूं कयूं थिए उहे सचियूं ॻाल्हियूं थिए कयूं या उहे ॻाल्हियूं कूड़ियूं थिए कयूं। ऐं हीअ बि चङी तरह ॿुधी छॾियो, ख़ुदा जो रसूल फरमाए थो त हीअ बि चङी तरह ॿुधी छॾियो त ख़ुदा चाहे थो त माण्हुनि खे पंहिंजी छपर छांव में रखे। माना इन में ख़ुदा जी चाहत, ख़ुदा जी रज़ा, ख़ुदा जी यशा असीं जेको सॼो ॾींहुं चवंदा रहिया आहियूं त ख़ुदा जी रज़ा छा आहे, ख़ुदा जी मनशा छा आहे, ख़ुदा जी मर्ज़ी छा आहे। उहा मर्ज़ी ॾिसो त केॾी ख़ूबसूरती सां ख़ुदा ॿुधाए थो वञे ऐं ख़ुदा जो नबी ॿुधाए थो वञे त ख़ुदा जी मर्ज़ी छा आहे। ऐं असां हर वक़्तु इहो सुवालु पुछंदा रहंदा आहियूं, जॾहिं बि जान छॾाईंदा आहियूं त असीं चवंदा आहियूं ख़ुदा जी मर्ज़ी जेका हुई, ऐं जेका ख़ुदा जी मर्ज़ी, माशा अल्लाह, यशा अल्लाह, इंशा अल्लाह, केॾा ख़ूबसूरत लफ़्ज़ आहिनि, केॾियूं ख़ूबसूरत मानाऊं आहिनि इन्हनि जूं, ऐं केॾा ख़ूबसूरत इहे कलमा आहिनि। ऐं इन्हनि जी जेका माना आहे त माना सभई सुभाणे जे कर हवाले, माना ख़ुदा जी जेका रज़ा आहे, ख़ुदा जी जेका मंशा आहे उहा इहा आहे त हीउ जेको माण्हू मूं धरती ते ठाहियो आहे इहो सभा जो थिए,
ही जो माण्हू मूं दुनिया ते पैदा कयो आहे उहो महिरबानी थिए, उहो ख़ूबसूरत थिए त छो इन ख़ुदा जो जेको संभालींदड़ आहे ऐं उहो केॾो वॾो आहे ऐं उहो छा थो चाहे। उन ख़ुदा उन माण्हू जी केॾी मदद कई आहे जॾहिं केर बि कोन हो, जॾहिं तमामु वॾियूं ॾुखियायूं हुयूं, उन ज़माने में बि जेको आहे जो ख़ुदा माण्हू जी मदद थे कई। जहिड़ो तुंहिंजो नाम बाज ओॾियाई मङा। ऐं ख़ुदा जो रसूल जॾहिं ख़ुदा खां दुआ थो घुरे ऐं उहे दुआऊं बि क़ुर में महफ़ूज़ आहिनि। ऐं ख़ुदा जो रसूल कहिड़ी दुआ थो घुरे, रब ज़िदनी इल्म, ए मुंहिंजा ख़ुदा मुंहिंजे इल्म खे वधाए। माना हू न को रोटी थो घुरे, न को हू कपिड़ो थो घुरे, न को माला थो घुरे, न को हू बादशाही थो घुरे, का शइ नथो घुरे, हू इल्म थो घुरे। ऐं उनखां वधीक इल्मु कंहिं वटि आहे। अॼु बि जेके असीं नंढियूं नंढियूं ॻाल्हियूं जेके तमामु वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, ॾिसण में नंढियूं ॻाल्हियूं अचनि थियूं, ॾिसण में तमामु आम ॻाल्हियूं अचनि थियूं, पर इहे दुनिया जा सभई माण्हू तव्हां हिन ते गौर करियो। इहे तव्हांजे लाइ आहिनि, इहे नंढियूं ॻाल्हियूं जेके आहिनि उहे केॾियूं वॾियूं ॻाल्हियूं आहिनि, उहे वॾियूं केॾियूं ख़ूबसूरत ॻाल्हियूं आहिनि। उहे ॻाल्हियूं असांखे जॾहिं मिलियूं आहिनि त उन्हनि ॻाल्हियुनि ते असां अमल कॾहिं कंदासीं। ऐं ख़ुदा फरमाए थो, जेका ख़ुदा जी रज़ा आहे त हीउ माण्हू सुठो थिए, हीउ जहान सुठो थिए। जहिड़ो तुंहिंजो नाम बाज ओॾियाई मङा, रे थंभे रे थूणिए छपर तूं छा। मुंहिंजो इल्मु वधाए, ख़ुदा मुंहिंजो इल्म खे वधाए। छाजे लाइ त आउं माण्हुनि खे इल्मु ॾियां। हीअ जेके फाथल जेके माण्हू आहिनि, हीअ जेके ग़ुलाम माण्हू आहिनि, हीअ जेके मज़लूम जेके माण्हू आहिनि, हीअ जेके मजबूर ऐं मक़हूर जेके माण्हू आहिनि, हीअ कहर में अची विया आहिनि, इन्हनि माण्हुनि खे आउं इल्मु ॾियां। इन्हनि माण्हुनि खे इल्मु ॾियां ऐं पंहिंजो पाण खे तकलीफ़ूं ॾियां। हू पंहिंजो पाण खे तकलीफ़ूं ॾिए थो ऐं चवे थो त मूंखे छा थो इन बदिले में खपे, मूंखे इन जे बदिले में खपे थो तव्हांजी चङाई। तव्हां चङनि ॻाल्हियुनि ते अमल कयो, मुंहिंजनि ॻाल्हियुनि ते अमल कयो, ख़ुदा जे ॻाल्हियुनि ते अमल कयो, तव्हां सुठा थी वञो, तव्हांजो जहान भलो थी वञे, जन्नत अॾिजी वञे हिन सोसाइटी ते, जहिड़ा झटा ख़तमु थी वञनि। इन खां वधीक ॿियो मूंखे कहिड़ो उजूरो खपे थो। ख़ुदा जो रसूल ख़ुदा जो चवे थो त मूंखे इहो ई उजूरो खपे थो। ऐं ख़ुदा पंहिंजे क़ुर में फरमाए थो त मुंहिंजो नबी उजर नथो घुरे, उनखे मज़ूरी नथी खपे, उनखे मुआवज़ो नथो खपे। उनखे मुआवज़ो कहिड़ो थो खपे? इंसान जी ख़ुशी। ही जन्नत, ही दुनिया, रब्बना आतिना फिर दुनिया हसनत व फिर आख़िर हसनत। हीअ असीं सॼो ॾींहुं असीं हिन दुनिया जे पुठियां कात कौड़ा, हिकिड़ा माण्हू दुनिया खे हासिलु करण जे लाइ कात कौड़ा खणी निकिता आहिनि, ॿिया माण्हू हिन दुनिया खां भॼनि था, परे भॼनि था। उहे अमली तौर ते परे कोन था भॼनि, ॻाल्हियूं इहे कंदा रहनि था, दुनिया धूड़ आहे, दुनिया छाई आहे, दुनिया खे छॾियो, पर उहे पाण दुनिया खे छॾण जे लाइ तयारु न आहे। हीअ ख़ूबसूरत दुनिया ऐं ख़ुदा इंसान जे लाइ ठाही आहे, इंसान जे भले जे लाइ ठाही आहे, इंसान जे सूंहं ऐं सुभाउ जे लाइ ठाही आहे, इंसान जे फ़ाइदे ऐं मज़नि जे लाइ ठाही आहे। उनजे लाइ ख़ुदा जो नबी रोज़ानी दुआ थो घुरे। हिकिड़ी दुआ घुरे थो त मूंखे इल्मु थो खपे, मूंखे ॼाण थी खपे, तव्हां हिन माण्हुनि खे बचायां, हिन ज़ुल्म खां बचायां। उहो ख़ुदा जो नबी, उहो रहमतुल आलमीन, उहो सॼी दुनिया जे लाइ जेको रहमत थी आयो आहे, उहो छा थो घुरे ख़ुदा खां? हीअ क़ुर जी आयत में इहा शइ लिखियलु आहे। इहे लोह जा लीका रही सघनि था, हीअ ॻाल्हि कान रहंदी। ख़ुदा जो नबी हिन दुनिया जी ख़ूबसूरती घुरे थो, रब्बना ए मुंहिंजा रब हिन दुनिया खे सुहिणो कर। माना हिन असांजी जेका वेझड़ी दुनिया जी माना ई आहे वेझड़ो। असांजो घर असांजी दुनिया आहे, असांजा बच्चा असांजो घर, इहा असांजी काइनात आहे। ऐं उहा दुनिया ख़ूबसूरत थी वञे, उहो घर ख़ूबसूरत थी वञे ऐं हीअ दुनिया ख़ूबसूरत थी वञे। इहा ख़ुदा जी रज़ा आहे, इहा ख़ुदा जी मर्ज़ी आहे। ऐं ॾिसो त असांजी अलाह रे थंभे रे थूणीअ छपर तूं छा। जॾहिं थंभ कोन हो असांजो, का थूणी कान हुई, का टेक कान हुई, उन वक़्तु बि असांजी ख़ुदा मदद थिए कई। अदला छुटा आन को फेरो कॼु फज़ल जो, हीउ पंहिंजे फज़ल जो फेरो थो करे। हीउ क़ुर, हीउ ख़ुदा जो फज़ल आहे, हीउ इल्मु, इहो ख़ुदा जो फज़ल आहे, इहा ख़ुदा जी महिरबानी आहे। उहा ख़ुदा जी महिरबानी कहिड़ी सूरत में ख़ुदा उहा महिरबानी करे थो। ऐं ख़ुदा इहा वरी ॻाल्हि ख़ूबसूरती सां ॿुधी वठो, ख़ुदा जी मर्ज़ी। ख़ुदा चाहे थो, ख़ुदा त चाहे थो त तव्हां माण्हुनि खे पंहिंजी छपर छां, तव्हां माण्हुनि खे पंहिंजी छपर छां में रखे, पर जॾहिं माण्हू ॾोहनि गुनाहनि खे चंबड़ी था पवनि, ऐं जॾहिं माण्हू ॾोहनि गुनाहनि खे चंबड़ी था पवनि, तॾहिं खेनि तबाही आणींदड़ नतीजनि खां केर बि बचाए कोन सघंदो। ऐं इहो ख़ुदा जो हिकिड़ो कानून आहे।
ऐं ख़ुदा जो कानून एॾो चिटो आहे जो असीं उन खां भॼी कोन था सघूं। ऐं हिकिड़ा माण्हू जा कानून आहिनि जेके माण्हू रोज़ानी ठाहींदो बि रहे थो ऐं उहे कानून माण्हू ड्राहींदो बि रहे थो, पर हिकिड़ा ख़ुदा जा कानून आहिनि जंहिंखां माण्हू केॾांहुं भॼी कोन थो सघे। इहा माण्हू जे वस जी ॻाल्हि कोन्हे का। फ़र्ज़ु करियो त बाहि आहे, बाहि आहे, बाहि जो कमु कहिड़ो आहे? बाहि जो कमु साड़णु आहे, बाहि साड़ींदी। इहो हिकिड़ो इनखे असीं चवंदा आहियूं हीउ नेचर जो कानून आहे, हीउ फितरत जो कानून आहे। बिल्कुलु बिल्कुलु असीं उनजे करे इहा ॻाल्हि चऊं था त इहो ख़ुदा जो कानून आहे। इहो कंहिं माण्हू इहे कंहिं माण्हू जो कानून कोन्हे को, इहो बिल्कुलु जेको आहे त ख़ुदा जो कानून आहे त हीअ जेका बाहि आहे, ग़रीब माण्हू हुन में हथु विझंदो उहो बि सड़ंदो। इन बाहि में जेकॾहिं को अमीर माण्हू आहे उहो जेकॾहिं हथु विझे थो उहो अमीर माण्हू बि उन बाहि में सड़ंदो, ऐं जेकॾहिं करोड़पति माण्हू आहे उहो बि उन में सड़े थो। ऐं छो त इहो ख़ुदा जो कानून आहे, इहो सभिनी जे लाइ हिकु जहिड़ो आहे। ऐं जेकॾहिं फ़र्ज़ु करियो त इन ख़ुदा जे कानून में हिकिड़ो माण्हू चवे थो त आउं लिकी हथु थो विझां, अंदरि कमरे में लिकी हथु थो विझां, मूंखे कुझु कोन कंदी, इहो उनजो गुमान आहे, वहम आहे, उनखे बि साड़ींदी। पर जेकॾहिं माण्हू उनखे ज़ाहिर ज़हूर हथु विझे थो, ज़ाहिर ज़हूर हथु विझे थो त बि इहो उनखे साड़ींदो, छो त इहो ख़ुदा जो कानून आहे। इहा हिकिड़ी तमसील आहे। हिकिड़ो नंढड़ो हिकिड़ो मिसाल ॾियूं था ख़ुदा जा कानून। जॾहिं उन ख़ुदा जे कानून ते जॾहिं ॻाल्हाईंदासीं त उहे सभु ॻाल्हियूं चिटियूं थी वेंदियूं हलियूं। उहे ख़ुदा जा कानून हिन काइनात में फैलिया पिया, हिन काइनात जे मलाइकनि जे लाइ बि आहिनि। हीअ काइनात में सिज चंड तारा धरती उन्हनि जे लाइ बि आहिनि। हीअ मुंदुनि ऐं मौसमूं बि इहे ख़ुदा जे कानून में ॿधल आहिनि। पर उहे क़ाइदा कानून जेके असां इंसाननि जे लाइ जेके आहिनि ऐं जेके इंसाननि ते जेके लागू थियनि था उहे बि जेकॾहिं, ऐं इहा ई ॻाल्हि थो करियां त क़ुर जी बि इहा ई दावा आहे त जेकॾहिं उहे कानून तव्हां वटि आहिनि माना ख़ुदा जा कानून आहिनि ऐं उनजो नतीजो सुठो निकिरंदड़ हूंदो। जेकॾहिं सम्झो था त नतीजो सुठो न आहे त सम्झो तव्हां ख़ुदा जे कानून ते कोन था हलो। तव्हां ख़ुदा जे कानून ते हलो ऐं उनजो नतीजो सही न निकिरे, इहो ख़ुदा जो कानून हूंदो ई कोन। इहा ख़ुदा जी इहा दावा आहे ख़ुदा जी। त आउं सम्झां थो त असां वटि हेॾो वॾो जेको इल्मु आहे असीं उनखे रुॻो सवाबु ख़ातिर पढ़ंदा रहूं ऐं असीं उनखे दिलि जे गहराई सां न पढ़ूं ऐं उनखे दिलि सां हंडायूं न ऐं असां उन ते अमल न करियूं ऐं असां जेकर उन ते अमल न कंदासीं उनजो नतीजो कहिड़ो निकिरंदो। ऐं आउं सम्झां थो त उनजो नतीजो उहो निकिरंदो जेको अॼु असांजे आॾो निकितो आहे। अञा बि जेकॾहिं हीअ दुनिया बची पई आहे त उहो कानून आहे जेको महफ़ूज़ आहे ऐं उन कानून सां जेकॾहिं तव्हांखे अक़ीदत आहे ऐं बिल्कुलु असीं वञूं था। जेके माण्हू क़ुर पढ़नि था, जेके माण्हू निमाज़ूं पढ़नि था, जेके माण्हू रोज़ा रखनि था, जेके माण्हू मुस्लमान जे घर में ॼावा आहिनि उहे बिल्कुलु मुस्लमान आहिनि। इहा उनजी ख़ुशकिस्मती आहे। पर हक़ीक़ी मुस्लमान माण्हू तॾहिं थींदो ऐं हक़ीक़ी इस्लाम हिन दुनिया ते तॾहिं ग़ालिबु थींदो जॾहिं असीं मुस्लमान उन ख़ुदा जे कानून ते अमल करे ॾेखारींदासीं ऐं उन कानून ते जॾहिं अमल करे ॾेखारींदासीं ऐं उहो जेको नबी सॻोरो जंहिं ख़ुदा जे उन कानून ते अमल करे ॾेखारियो ऐं उहा उनजी सलात हूंदी, उहा उनजी पैरवी हूंदी। ऐं आउं सम्झां थो उनजी जॾहिं पैरवी असां कई त उनजो नतीजो इहो निकिरंदो त असीं छा साईं जो ई बैत पढ़ी सघंदासीं, भुलकार न भुल न कीरावर ॾेह में आणियो विझनि आवरे, रोड़ियो रता गुल मारू पाण अमुल मलीरोन मरकणो। हीअ सॼो जेको मलीर आहे, हीअ सॼी जेका दुनिया आहे नंढड़ी आहे दुनिया। सॼी दुनिया में फैलिजी वञो, हीअ सॼी दुनिया तव्हांजी आहे ऐं हर कंहिंखे पंहिंजो पंहिंजो घर मिलियलु आहे। हीअ माखी ख़ुदा चवे थो त मूं हिन माखी खे वही ॾिनी आहे। हीअ काइनात जूं जेके सभई शयूं आहिनि इनखे ख़ुदा अकुलु ॾिनो आहे। पर माण्हू खे ॼमण सां को अकुलु नथो मिले। माण्हू ईअं सम्झो त बेअकुल थी ॼमे थो, बेशऊर थी ॼमे थो, अॻुवाई कमज़ोर थी ॼमे थो। ऐं उहो असांजे ज़िमे आहे, हिन सोसाइटी जे ज़िमे आहे, अबे अमा जे ज़िमे आहे, भाइरुनि भेनरुनि जे ज़िमे आहे। जेके माण्हू हीअ सॼो जेको ईंदड़ जेको मुस्तक़बिल आहे, हीअ जेका आख़िरत आहे उहो असांजे हवाले आहे, हाल जे हवाले आहे। इन हाल खे हीअ जंहिं माज़ी मंझां जान छॾाए आयो आहे इन हाल खे ख़ूबसूरत थियणो आहे, इन हाल खे सघारो थियणो आहे ऐं इन हाल खे सुठो थियणो आहे। तॾहिं ई इन मंझां असीं ख़ूबसूरत मुस्तक़बिल, ख़ूबसूरत आख़िरत असीं जनमु ॾेई सघूं था। जेकॾहिं असां हिन पंहिंजे हाल खे न बचायो, हिन हाल खे सघारो न कयोसीं ऐं असां चयो ठीकु आहे वठि वॻंदी खे जीअं हले पियो तीअं पियो हले, न। जेकॾहिं असांजो इहो नज़रियो आहे, असांजो इहो ख़्यालु आहे त असीं ईअं सम्झो ओझड़ में अची वियासीं ऐं हीअ ओझड़ असांखे तबाह करे छॾींदी। ऐं आउं सम्झां थो त कहिड़ियूं दुआऊं घुरिजनि,
ना अल्लाह जीअं नालो लतीफ़ साईं अलाह सां मुखातिबु आहे, अलाह साईं खां मुखातिबु थिए थो त अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, अल्लाह जीअं नालो तीअं मूं वॾो आसरो, ख़ावंद तुंहिंजी खांद जो परो पांद न कोई, नालो रब संदो रहियो आयमि रूह में। ख़ुदा जो हबीब कहिड़ियूं दुआऊं ख़ुदा खां घुरे थो, इहे लतीफ़ जी दुआ, उन ते जॾहिं वेही ॻाल्हाईंदासीं त उहो लतीफ़ जो अलाह उहे नेक नियतियूं ऐं उन्हनि ते जॾहिं ॻाल्हाए, इहे हिकिड़ा पंहिंजा अलॻि मौज़ू आहे। जेॾो तुंहिंजो नाम बाजिब ओॾियाई मङा, रे थमे रे थूणी छपर तूं छा, गुजारो कहा तोखे मालूम सभु का, ए मुंहिंजा रब मुंहिंजे इल्म खे वधाए। इहा दुआ वरी वरी घुरो, ऐं ख़ुदा जो नबी ख़ुदा जो रसूल इहा रोज़ानी इहा दुआ घुरे थो, वर वर इहा दुआ घुरे थो, तूं मूंखे हर तबाही खां बचा। असीं बि इहा दुआ घुरूं त ख़ुदा असांखे हर तबाही खां बचाए, ऐं उन तबाही खां बचाइण जे लाइ असांखे जेकी कुझु करिणो आहे उहो असीं करियूं। ख़ुदा फरमाए थो त पंहिंजी रहमत जी छांव में रख, ॿियो केरु आहे जेको एॾो महिरबानी ऐं रहमतनि जो मींहुं वसाईंदो। हे मुंहिंजा रब, हे मुंहिंजा पालणहार, तूं मूंखे जेॾां बि उमाणी सिदक ऐं सफ़ाई सां उमाण, ऐं जितां घुराई उतां बि सचाई सिदक ऐं सफ़ाई सां घुराए, जेकी मुंहिंजी जान तारी तॻे तुंहिंजे लुत्फ़ जी। लतीफ़ चए तो वटि कमी कान, अदला छुटा आन, उहो फेरो कर फज़ल जो। इहो फज़ल जो फेरो इहो शुरू आहे, इन जो जेको तसलसल आहे जारी आहे। वरी बि ख़ुदा जे रसूल जो इहे वॾियूं ॻाल्हियूं इहे वरी पढ़ंदासीं, वरी मिलंदासीं। फ़िलहालु मोकिलाणी, महिरबानी।